अस्सलाम वालेकुम प्यारे दोस्तों, सिंध जी मौसम फीडबैक सां गॾु मां मुंहिंजो प्यारो दोस्त न्यूज़ अली मरी ऐं दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर। अॼु तारीख़ 2 जुलाई ख़मीस जो ॾींहुं आहे। ईंदड़ अठ खां 10 ॾींहं सिंध में जेको मौसम जी सूरत आहे उन बाबति मां दोस्तनि खे हिन वीडियो में हिकु अहम मौसम रिपोर्ट सिंध जे तमामु शहरनि जी तफ़सीली अपडेट हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। सिंध जे सभिनी शहरनि जी वीडियो शुरू थियण खां पहिरीं हिकु भेरो अगरि तव्हां नओं आहियो त असांजे हिन पेज खे फॉलो करियो त वक़्तनि ब वक़्तु सिंध जी हर वक़्त जी मौसम अपडेट तमामु दोस्तनि ताईं पहुची वेंदी। जी दोस्तो, ईंदड़ 8 खां 10 ॾींहं जेको बरसाती सिलसिलो आहे हिन सिंध में उन बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं। छो त हिकिड़ो सिलसिलो जेको अचे पियो कमज़ोर सिस्टम 3 खां 4 तारीख़ ऐं ॿी सिस्टम जेको अचे पियो 8 खां 9 तारीख़ हिकु ताक़तवर बरसाती सिलसिलो आहे। उन ॿिन्ही बाबति अवां दोस्तनि खे हिन वीडियो में अहम रिपोर्ट ॿुधाईंदुसि, छो त सिंध जा ज़मीनदार आबादी वारा तक़रीबन जेको मौसम जे हिसाब सां पंहिंजी कमकार कंदा आहिनि। जी दोस्तो, जेके ॾखण जूं हवाऊं आहिनि उहे केसिदी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी रहंदा ऐं काफ़ी न्यूज़नि में बोझ ख़तरनाक बरसातनि जी कुझु अगतियूं बि आहिनि। असांखे काफ़ी दोस्त ग्रुपनि में यानी फ़ोन में या कमेंटनि में पुछा करे रहिया आहिनि त हीउ जेको बोझ आहे या ख़तरनाक बरसातूं ॿुधनि पिया उन जी छा हक़ीक़त आहे। उन सभिनि जी बारे में मां दोस्तनि खे हिन वीडियो में हिकु ज़बरदस्त रिपोर्ट ॿुधाईंदुसि। हाणे अवां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको कमज़ोर बरसाती सिलसिलो आहे जंहिंजी अपडेट असां पहिरीं ॾेई चुका आहियूं त जेको 3 जुलाई खां 4 ओभर सिंध थरपारकर रेगिस्तानी इलाइक़नि में कुझु सुठा इम्कान मौजूदु आहिनि। उन बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त मुमकिन आहे अॼु शाम राति खां नंगर पारकर इस्लामकोट मिठी छाछरो ॾाली यानी अॼु शाम राति खां थरपारकर जे कुझु हिसनि ते हल्की ऐं रिमझिम ऐं मुमकिन आहे त गजगोड़ सां बि बरसाति वसे। बाक़ी अॼु राति खां चांस कुझु घटि आहिनि ऐं सुभाणे 3 खां 4 जुलाई ताईं जेको कमज़ोर बरसाती सिलसिलो आहे उन में सिर्फ़ु थरपारकर तक मुतासिर थी सघे थो, जंहिंमें थरपारकर नंगर पारकर लीपलियूं मिठी छाछरो यानी उमरकोट ऐं खिपरियूं अचो थर ताईं ककर ठही सघनि था ऐं बरसाति मुमकिन थी सघे थो। ऐं चुंडको सखर घोटी खां ओभर तरफ़ हिंदुस्तान जे रेगिस्तानी इलाइक़नि में बि गजगोड़ सां गॾु बरसाति मुमकिन थी सघे थो। बाक़ी जेको 4 तारीख़ वारो सिलसिलो आहे उन में सिंध जे कंहिं बि इलाइक़े में का ख़ासि ख़तरो न आहे। अलबत्ता अगरि कुझु ककर ताक़तवर थिया त झुॾो मातली बदीन जे कुझु इलाइक़नि ताईं जेको आहे बरसाति मुमकिन थी सघो या थटा ताईं कुझु चांस ठही सघनि था, पर फ़िलहालु चांस घटि पिया ॾिसजनि। जेको 4 तारीख़ जेको सिस्टम आहे उहो सिर्फ़ु रेगिस्तानी इलाइक़नि में ऐं ॾखण सिंध जे 1-2 जॻहनि ते बरसाति मुमकिन थी सघे थो। इन खां बाद जेको सिलसिलो हिकु बरसाती असां पहिरीं अपडेट ॾेई चुका आहियूं त 7 खां 8 तारीख़ दाख़िलु थींदो। उहो बरसाती सिलसिलो फ़िलहाल मुताबिक़ कुझु यानी टाइम जे हिसाब सां पोइते वञी रहियो आहे। हाणे उन सिस्टम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको 7 तारीख़ दाख़िलु थियण जा चांस हाणे उहो 8 तारीख़ मुमकिन तौर दाख़िलु थियण जा इम्कान आहिनि। उन सिस्टम में सॼे सिंध में सुठा इम्कान ॾिसजनि पिया, ख़ुसूसन जेको 8 तारीख़ दाख़िलु थींदो 9-10 तारीख़ ताईं कुझु ज़ोरदार बरसातूं फ़िलहाल मुताबिक़ शो करे रहियो आहे। उन सिस्टम जे बाबति अगरि ॾिसिजे त उन में उत्तर सिंध शहदादकोट यानी सखर लाड़काना कंदकोट कशमोर जकमाबाद घोटकी पनवाकड़ झरकी गंबच खैरपुर शिकारपुर मीरपुर माथेलो ओबारो धरती रतपुर डोकरी नसीराबाद यानी वाही पांडी दादू मेहर नौशेरोफरोज़ सिहवन पाई पांडी नवाबशाह शहदरपुर शाहपुर चाकर जे आसपास इलाइक़नि में बि इंजन सिस्टम जेको 8-9 तारीख़ आहे उन में कुझु सुठा इम्कान ॾिसजनि पिया। पर 9-8-9 तारीख़ 10 तारीख़ वारो सिस्टम जो जेको ताक़तवर यानी ज़ोरदार जेका चांस आहिनि ज़ोरदार इम्कान आहिनि उन बाबति तव्हांखे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त उहे सिर्फ़ु ॾखण सिंध ऐं कुझु विचूड़ी सिंध जंहिंमें ज़िला थरपारकर उमरकोट मीरपुर ख़ासि टंडो अलियार टंडो आदम हैदराबाद सांगन अछोथर बदीन नूरियाबाद हटा कराची यानी ॾखण सिंध जे यानी इन्हनि इलाइक़नि में इन्हनि ज़िलनि में कुझु ज़ोरदार इम्कान ॾिसजनि पिया। फ़िलहाल मुताबिक़ जेको ईंदड़ बस सिस्टम आहिनि उनमें किथे बि असांखे का ख़ासि बोझ या का ख़तरात लाहक न आहिनि। ऐं अलबत्ता मां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं कि जेके हीउ बोझ या ख़तरनाक बसनि जो अलॻि पाकिस्तान में जेको जारी कयो वियो उहो सिर्फ़ु यानी
सूबा पंजाब ऐं KP के इलाइक़नि में कुझु ज़ोरदार ऐं ख़तरनाक शदीद बरसातूं बाक़ाइदा तौर ॿुधाए चुको आहिनि, जेके ईंदड़ हफ़्ते वसण जा इम्कान आहिनि। अलबत्ता सिंध में कुझु फ़िलहाल मुताबिक़ ईंदड़ अठ खां 10 ॾींहं का अहिड़ी सिस्टम असांखे ॾिसण में न पई अचे जंहिंमें ॿोॾि या ख़तरनाक बरसातूं जा चांस आहिनि। फ़िलहाल अहिड़ी का बि अपडेट न आहे या फ़िलहाल ख़ाली अफ़वाहूं आहिनि। वधीक वक़्तनि बवक़्त असां पंहिंजी हर वक़्त जी अपडेट हिन पेज ते ॾींदासीं, हर वक़्त जी तफ़सीली रिपोर्ट। ऐं हवाउनि जे बारे में दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ चंद ॾींहं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾखण जूं हवाऊं बाक़ाइदा तौर बहाल थींदियूं। ईंदड़ 2 खां 3 ॾींहं दौरान कराची, नूरियाबाद, ठट्टा, बदीना, हैदराबाद, थरपारकल जे चंद इलाइक़नि में सामूंडी ककरनि सां रिमझिम हल्की बरसात जा मुतवक़े इम्कान मौजूद आहिनि। ऐं ईंदड़ 3 खां 4 ॾींहं कराची, ठट्टा, बदीना, थरपारकल, कंजो मोहम्मद खान, कंडो अलियारा, जामशोरो, मटियारी, हैदराबाद, मीरपुर खां शहदादपुर, नवाबशाह, सखर ताईं नॉर्मल त कॾहिं नॉर्मल खां कुझु तेज़ ॾखण जूं हवाऊं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदा। इन खां बाद अगरि ॾिसिजे त ईंदड़ 3 खां 4 ॾींहं ताईं सखर, लाड़काना डिवीज़न, कंदकोट, कशमोर, जैकमाबाद, घोटकीअ, खैरपुर, शिकारपुर, शहदादकोट, कंबर, नौशेरो फिरोज़, दादी यानी ओलह उत्तर सिंध नॉर्मल खां कुझु घटि ॾखण जूं हवाऊं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदा ऐं ॾींहं जे कुझु टाइम कुझु गर्मी ऐं हथ जो महसूसु थी वेंदो। बाक़ी इन 3 खां 4 ॾींहं ताईं ॾखण जूं हवाऊं वक़्फ़े सां जारी रहंदा। वधीक अपडेट्स जे लाइ असांजी हिन पेज खे ज़रूर फॉलो करियो, तां त वक़्तनि बवक़्त सिंध जी कंफर्म ऐं तफ़सीली मौसम अपडेट तव्हां दोस्तनि ताईं पहुची वञे। नूर अली मजीद इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।